कारोबार उनके अल्लाह बेतहाशा दौलत अता फरमाइया। उन अर्ज कयो ऐ अल्लाह जा नबी रब जे दरबार में अर्ज कजा त ओ मुझे करीम रब दुनिया दौलत एतरी घणी ॾिनी थई जो मुखा संभाली नथी पुॼे। मौला कुछ मुखे घट दे इन जरूरतमंदन खे दे। अल्लाह जे नबी जो तुझो न्यापो पहुंचाईंदुस। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में पहुतो। मुझो खुदा त जाने थो त कहिड़ा न्यापा खणी आयो आ। सुभान अल्लाह। पहिरों अर्ज कई ओ मुझो करीम रब जी मुझा मूसा मौला फलाणे शख्स न्यापो ॾिनो त मौला मूंखे हेतिरी दुनिया दौलत ॾिनी अथई हाणे संभाली नथी पुॼे। कुछ मुखे घट करे भला ॿियनि खे भी वंड दे। अल्लाह जो जवाब ॿुधो। कई जवाब गौर सां ॿुधजो ज़िंदगी जो मामलो हल थी वेंदो। बेनियाज़ रब जवाब ॾिनो ऐ मुंहिंजा मूसा उन शख्स खे वञी चओ त मानी खाई बस करी चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। दुकान तां कारोबार करे मोटी चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जेडी मल तेडी मल रुदी तो मारो जो शुक्रानो अदा करी ओ मां खुदा के जो थोरो रखण वारो नाया शुक्रानो अदा कंदो वींदे मां अल्लाह वधाईंदो ॾींदो वींदो सही। तो शुक्रानो बंद कर त मां रब तुंहिंजी रोज़ी पाण ई थो बंद करे छॾियां।